والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين وعلى آله وأزواجه وأصحابه وعلماء أمته وسلهاء ملته أجمعين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد. فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله وإذ أخذ الله ميثاق النبيين لما آتيتكم من كتاب وحكمة ثم رسول مصدق لما معكم لتؤمنن به ولتنصرنه. صدق الله العلي العظيم وبلغنا الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. عندما وسجن क्या दानी पार क्या सपना की सवार तो मोहब्बत सानिहार धोल के एक अरब के आदमी ने बोल बड़ा कर दिया खाक के कर दिया खुद बचे जो राह पर और के हाजी बन गए। क्या शान थी कि जिसने मुर्दों को मसीहा कर दिया। हमने सलात खां बाद जैसे स्टेज की सुबह सिगार
जी वकार मशाइख उज़ाम व उलमाए किराम व हुफ़ाज़ किराम मुअज़्ज़िज़ मेहमानान गिरामी ऐं मुंहिंजा प्यारा बुजुर्गो दोस्तों भाइयों, अल्लाह तबारक व तआला जे मुक़द्दस कलाम पाक मंझां अवां फलारी जमात जी ख़िदमत में हिक आयत करीमा जो कुछ हिस्सो तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो आहे। दुआ फरमाईंदा अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबा मोनाची दफ़े तिलावत कयल कलिमात जो तर्जुमो उन सां गॾु मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मीलाद पाक बयान करण जी हिम्मत ऐं तौफ़ीक़ अता फरमाए। गुज़र खां पोइ अल्लाह से असां तव्हां सभिनी खे उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम। जीअं तव्हांखे मालूम आहे अल्हम्दुलिल्लाह असांजे प्यारे भाउ मोहतरम जनाब नज़ीर अहमद साहब काबिल सत्ताज़ीम हज़रत क़िबला साईं हाफ़िज़ रहीम बरकातुल आलिया ऐं उन्हनि जे ज़ेर निगरानी ऐं सॼे हिन दलाली इलाके जमात रसूल जे तरफ़ां अॼु मदीने जे साईं जो उर्स मुबारक ऐं संदसि मीलाद पाक मल्हायो पियो वञे। अल्लाह तबारक व तआला असांजे हिन दोस्तनि जी हिन मोहबत खे मदीने जे साईं जे दरबार में क़बूल फरमाए। आमीन। ऐं काफ़ी थी चुको आहे, बाद में इंशाअल्लाह ताला तकियूं भी थींदियूं, नाद ख़वानी भी थींदी। मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो, मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे त ज़य्यनु मजालिसकुम बिस्सलाह। मोमिनो मुसलमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलात सां सींगारे वेंदो। अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियो जेका सलात असां ऐं तव्हांजे अॼोके हिन प्रोग्राम जो सींगार बणिजी पवे। सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। चौथो सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। प्यारा मुसलमान भाइयों, अल्लाह ताला की रात का बरकत पहले पाक कलाम में इरशाद फरमायो वइज़ अख़ज़ल्लाह मीसाक़ल नबिय्यीन। ऐ मुंहिंजा महबूब करीम याद फरमायो उहो जलसो, उहो प्रोग्राम मीलाद जो जंहिं मीलाद जे प्रोग्राम में मूं टोटल नबी रसूल मुरसल घुराया हा। सिदारत तो प्यारे महबूब करीम जी ख़ुसूसी ख़िताब मां रब करीम जो हुयो ऐं जलसे जो मौजू हुयो ज़िक्र मुस्तफ़ा। मुझा महबूब करीम वो प्रोग्राम याद फरमायो। हालांकि अल्लाह के महबूब करीम खे वो प्रोग्राम याद आ, मगर अल्लाह से असां तव्हां ताईं ॻाल्हि खे पहुचाइण जे लाइ पंहिंजे हबीब करीम सां गुफ़्तगू फरमाए रहिया आहिनि। मुंहिंजा महबूब वो आलम अरवाह में जेको असां अवां जो मीलाद मल्हायो, अवां जे आमद जो प्रोग्राम तरतीब ॾिनो, अवां जे ज़िक्र में जेको जलसो रखियो उनमें ख़ुसूसी ख़िताब मां रब फरमायो हो उथण वारा नबी रसूल मुरसल सिदारत तो आमिना जे लाल जी हुई। वो पैदा नबी रसूल घुराए उन्हनि खां वाइदो वरितो हो, मीसाक वरितो हो। लमा आतैतुकुम मिन किताब ऐ मुंहिंजा नबी ऐ मुंहिंजा रसूल मुरसल जॾहिं मां तव्हां
के किताब हिकमत दी दुनिया में रवानो फरमाया मौजूदा अवा के अता फरमाई दुस वडो शान अवा के अता फरमाई दुस वो जने तवा दुनिया में मयो सुम्मा वो ईदो तवावत रसूल मुसद्दिकुल लिमा एलो मुझे प्यारो रसूल जेको अवां जी तस्दीक कंदो माण्हुनि खे ॿुधाईंदो त मूंखां अॻु में जेके नबी आया हा ये सब अल्लाह जा नबी हा पैगंबर हा रसूल हा सच्चा हा वो मुझो महबूब अवां जी ताईद कंदो मुझो हबीब अवां जी तस्दीक कंदो लतुमिनुन बिही वलतनसुरुन जने मुझो हबीब अचे वो अवां मुझे महबूब ते ईमान भी आणिजो ए मुझे दिल पर मोहम्मद जी मदद भी फरमाइजो। प्यारा मुसलमान भाइयों मालूम छो त मीलाद जो प्रोग्राम मल्हाइण हेड़ो जलसो करण अल्लाह जी सुन्नत आहे। सब खां अॻ में हिन प्रोग्राम हिन जलसे जो बुनियाद ही रब करीम पान रखी। प्यारा मुसलमान भाइयों मीलाद मल्हाइण महबूब जे ज़िक्र में जलसो करण अल्लाह जी सुन्नत आहे। उन जलसे में अची विहण अल्लाह जे प्यार में नबी सगोरन जी सुन्नत आहे। मुझा प्यारा उन जलसे में खिताब करण अल्लाह जी सुन्नत आहे। मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम देवा अल्लाह से वादो वरतो हाने थोड़ी तशरीह बुधो अल्लाह ताला जी ज़ात फरमायो मुझा नबी और मुझा रसूल जने ओ मुझो पैगंबर अचे जने ओ मुझो प्यारो महबूब अचे त पो अल्लाह ईमान भी आणजो मुझे महबूब जी मदद भी फरमाएजो। सवा लख कमो बेश नबी दुनिया में आया कई भी नबी जे दौर में ज़ाहिर में अल्लाह जो महबूब न आयो बल्कि ईसा अलैहिस्सलाम खां 550-600 साल बाद में मदीने जो साईं दुनिया में जल्ब अफरोज तो अल्लाह जे इन बोल जो मकसद छा निकरंदो त जॾहिं मुंहिंजो महबूब अचे अवां ईमान आणिजो अवां मुंहिंजे हबीब जी मदद फरमाइजो। उलमाए किराम फरमाइनि था अल्लाह ताला जी बाबरकार फरमायो मुंहिंजा नबियो मुझा रसूल अवां सितारनि जियां आयो तारनि जियां आयो मुझो महबूब सिज वांगुरु आहे। मुझो महबूब सिज जियां आहे अवां तारनि जियां आयो। इन्नक शम्स सोफ़तुन हम कला के पोहा इन्नक शम्स सोफ़तुन हम कला के पोहा युज़हरना लिन्नास फी ज़ुलमी रहमतुल्लाह अलैह इरशाद था फरमान तराना अवां शान फजीलत जा सजायो बाकी नबी तारन जियां आहिन जॾहिं रात हूंदी आहे तारा नज़र ईंदा आहिनि पर जॾहिं सुबुह जो सिज उभरी पवंदो आहे त तारा ग़ाइब थी वेंदा आहिनि तारा नज़र कोन ईंदा आहिनि हूंदा आहिनि पर सिज जी रोशनी में नज़र कोन ईंदा आहिनि। अल्लाह जा महबूब अवां बिन नबियुनि में सिज वांगुरु आहियो। नारे तकबीर नारे रिसालत हैदरी नारे तीर। प्यारा मुसलमान भाई हर हिन मिसाल खे समझो जी हाणे ॾींहुं तारा नज़र नथा अचनि आहिनि सही पर नज़र कोन था अचनि सिज जी रोशनी घणी आहे पर जॾहिं रात थींदी त तारा चमकंदा आहिनि। इहा चमक तारनि जी न आहे बल्कि इनखे वरी बि सिज चमकाईंदो आहे। जंहिं वक़्तु
सिर्फ अल्लाह की बारगाह में शाम जो सजदो कंदो पुठी परछाओ आसमान ते विझंदो तो सिर्फ जी रोशनी में तारा चमचंदा आहिनि ही भी सजदो कमाल अल्लाह से फरमायो मुझा नबियो मुझो पैगंबर मुझो महबूब अची चुको मुझो हबीब मुझे दरबार में मूं वटि रहंदो मां महबूब जो दीदार कंदुसि महबूब मुझो दीदार कंदो अवां वञी पंहिंजो कमु हलायो मुझे महबूब जे परछाओ में चमकंदा रहंदा अवां में रोशनी ईंदी अवां में नूर ईंदो ये चांद सितारे और सूरज सब तेरी दिया से रोशन है हर जले में तेरा जलवा सुबह अल्लाह बाबा हुस्न जमाल मुबी तेरा सुबह अल्लाह बेनस्ब है तेरी दिया सुबह अल्लाह महबूब जे नूर में चमकदा रहंदा किसो मुक़सर रतो में नबी वलतन सुरसला मुझे महबूब के ईमान बयान दो मुझे हबीब की मदद भी फरमाए दो मुझे मिठा भा उलमा इकराम फरमांदा यो इशारो हो मुझा नबी और रसूल जने तवा के साल साल पोत दी किताब दी बोझदा दुनिया में मोकला वो अमा पंजन इलाइक़नि में पंहिंजे शहर में पंहिंजे मुल्क में पंहिंजी उम्मतुनि जे आलो मुंहिंजे महबूब जा मिलाद बनाए दो मुंहिंजे हबीब जे शान जा जलसा कजो मुंहिंजे महबूब करीम जो परवला ज़िक्र बयान कजो ऐं पंहिंजे क़ौमनि खे पंहिंजी उम्मतुनि खे सम्झाए दो असीं अल्लाह जा रसूल आहियूं असां बि अल्लाह जा नबी आहियूं पर असां नबियुनि जो नबी अञा बाद में ईंदो बाद में ईंदो उनको ही शान हूंदो कि सबसे आला हमारा नबी सबसे बाला हमारा नबी अपने मौला का प्यारा मिलाद कजो मुझे हबीब जे ज़िक्र जा जलसा कजो माण्हुनि खे ॿुधाए दो त हेड़ो जवान अचण वारो आहे जंहिंजे चवण ते जबल ढोली पवंदा जंहिंजे चवण ते पथर खणा पवंदा जंहिंजे चवण ते जानवर हली ईंदा महबूब जे हुक्म सां महबूब जे हुक्म सां बनबी हनी थे आया समझी सचो उठन बस झुकाया महबूब के हुक्म सां महबूब के हुक्म सां अल्लाह भी हली थे आया समझी सचो उठन बस झुकाया महबूब के हुक्म सां
पर खातून जो इम्तिहान है तो हजरत आदम अलैहिस्सलाम की शादी निकाह जने हजरत बेबी हवा साथी शादी थी रस्मों थी उन खां बाद अल्लाह साईं के अर्ज कयो हजरत आदम अलैहिस्सलाम मुंहिंजा मौला हाणे हवा मुंहिंजे लाइ हलाल थी आहे निकाह थी वियो आहे रस्मों थी वियो अल्लाह ताला जी रात बाबर का फरमायो मुंहिंजा नबी आदम अना तुंहिंजे लाइ हवा हलाल कान थी आहे हक़ महर है मौला हक़ महर है छाया अल्लाह से फरमायो मुझे प्यारे महबूब ते सलातो तो कल सलातो कल हक़ महर अदा थी आयो मुझे प्यारा दोस्तों बुजुर्गो जने हजरत शीशा इस्लाम आयो हजरत आदम अलैहिस्सलाम खे अर्ज़ बाबा मुखे का नसीहत कयो मुखे का वसीयत कयो हजरत आदम अलैहिस्सलाम फरमायो ऐ मुझा पुत्र मुझे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आखिर ज़मान नबी ते सलात घणी पढ़ना दरूद सलाम घणो करना मुझा मौला मुझा बाबा हे केर महबूबा फरमायो मुझा पुत्र शीश अलैहिस्सलाम मुखां लफ्ज़ थी वई 300 साल मां पेरुस तुझे तौबा कबूल कान पई थे बिल आखिर मां अल्लाह के उन आखिर ज़मान नबी जो वास्तो वरतो अल्लाह के कयो मुझा मौला जने तो मुखे पैदा फरमायो वो अर्श दे उंगरन में विहारो जन्नत के दरवाज़ों पे विहारो अवादे नाले सा रसूल दो जहां जो नालो मोहम्मद लिखल हो मुझा मौला उन महबूब जी वास्ते मेहरबानी फरमा उन प्यारे महबूब करीम जी सदके तौबा कबूल फरमा अल्लाह से फरमायो मुझा नबी आदम इन्हीं महबूब जो नालो अख में वठेगा त हेतरो रोनो न परे हो मौलाना अब्दुर्रहमान जानी को फरमाए अगर नामे मोहम्मद नया वर्दे शफिया अगर नामे मोहम्मद नया वर्दे शफिया आदम या फिते तो नन्नो अज़हर के मदीना अल्लाह दा महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम मेरा प्यारा दोस्तों मदीने का ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ही शान नबी सगोरा अल्लाह के हबीब करीम जो मीलाद मनाइंदा रहा जिक्र कंदा रहा जलसा कायम कंदा रहा मुझा प्यारा दोस्तों जने हजरत यूसुफ अलैहिस्सलाम दुनिया के तबके पे आयो अल्लाह तबारक व तआला जी जात उन्हें ताली हिस्सा हुस्न जाना हिकड़ो हिस्सो सजी दुनिया में विरायला उन्हें ताली हिस्सा यूसुफ के जने पान मिस्र के बाजार में आया उठ पे सवार हा मान की नजर पई 70,000 मानू बेहोशिया हजरत यूसुफ के हुस्न नसीब 70,000 मानू बेहोश थी गया जने हजरत यूसुफ अलैहिस्सलाम ने दारो कयो पान पंहिंजे चेहरे ते निकाब लगाओ निकाब खां बाद फटकी फटकी करे हुए मानू उछा हजरत यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो अदा मुखे रब हुस्न ॾिनो आहे मां हसीन आहियां मुखे ॾिठो आहे मां बेहोश थी विया लेकिन ख़ुदा जो कसम मुख पाक में दिल पर मोहम्मद अची रहियो आहे जेको नबीअ जो नबी आहे रसूलनि जो रसूल आहे मुरसलनि जो मुरसल आहे असां सभिनी जो इमामुल अंबिया आहे सैयदी मिठा जिला फरमाइनि तो कुल नबिया दा चंदा तू ताज माने तू कुल नबिया दा चंदा तू ताज माने सही मेरा माने तू कुल नबिया दा चंदा तू ताज माने साईं ताज माने मेरा माने तू कुल नबिया दा चंगा तू
हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो असां खां बाद अल्लाह जो हबीबी दो मुखे रब हुस्न जनो उन जवान खे रब नूर अता फरमायो है उन जवान खे रब नूर अता फरमायो है अवर मुखे दिसी बेहोश चाहो मदीने के नाम खे गुलाम दिसी पैया शर्फ बार में नहीं रहा पैदा घर तल पैदा शर सब कुर्बान करे नहीं रहता पातंगल को गयो मिया मथे मच पसीन हसन लिया सजा मथे सच बोकिचन सदा गच विचार नवाया मुसलमान भाइयों अल्लाह का प्यारा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनकी तारीफ जिनको मिलाद अल्लाह का मलाइका फलाइदा रहा तेरे हजरत मूसा अलैहिस्सलाम को वक्त आयो हजरत मूसा अलैहिस्सलाम 40 दिन जो रोजो रखियो 40 रातन जो ओजागो पे जने दूर सीना जबल पे पता अल्लाह से अर्ज कयो मौला मुखे दीदार करा 40 दिन जो रोजो रखी आयो 40 रातों ओजागो पे आयो मौला जो नूर देखार अल्लाह से फरमायो तरानी ए मूसा करीम अल्लाह मुखे हर गल को जा दसी सगो पर न तेरी आँख देखे न चश्मे अंबिया देखे न तेरी आँख देखे न चश्मे अंबिया देखे मुझे देखे तो ऐ मूसा निगाहे मुस्तफा देखे अल्लाह से हम कलाम जो बयान बोलती कचहरी थी मोती आया कौन भाग भगाता बनी इस्राइल भाग हो जाता है साजा नबी तो फिर मुबारक हो जो तो अल्लाह की नसीया नन्ना मारब के कोल उठवा संसार कोल जिया कचहरी जिया ऐ साजा नबी 40 दिन रोजो रखियो 40 रातों उजागो करना दीदार जो साईं फरमायो न दीदार सिर्फ खुदा के हबीब जे ला आए हबीब अल्लाह जे ला आए अर्ज कयो असांजा साईं हवा कलीम आयो महबूब हबीबा हबीब कलीम में छा फर्क आहे मूसा अलैहिस्सलाम फरमायो मीलाद बयान कयो साईं जो जिक्र कयो ओ बनी इस्राइल कलीमुल खे चगवा 40 दी रोजो रखे 40 रातों उजागो करे अल्लाह वत वने हम कलाम छी हम कलामी जो सिर्फ हासिल थिए लेकिन हबीबो जो मक्के पाक में पंहिंजे बिस्तरे ते उम्मे हानी जे घर में आराम को फरमाई दो जिब्राइल अलैहिस्सलाम जन वठी दो पलको खड़ी दो साईं अलैहिस्सलाम सुभान खड़ी दो जन्नती लिबास खड़ी दो जन्नत में नाले नो खड़ी दो मदीने जे साईं दे कदम के चुनो नी दो जागाई दो सुजाव करे अल्लाह जे तरफा अल्लाह तबारक व तआला जो पैगाम पहुंचाई दो आमना जलाल दुनी जहान का सरदार जाग रब करीम तोखे घुरायो तो महबूब खे वठी अचो तम बदे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेरा झुके किसे से होता है मेरा झुके किसे से होता है अपना जाना और है उनका बुलाना और है बुलाना और है अपना जाना और है उनका बुलाना और है आसमानों पर
शक नहीं दम सरे लामका दम सरे लामका मेराज असरा मेराज असरा मुक्त भी लेते नहीं आशिक हयात खाली जीना और है खाली जीना और है मर मर के जीना और है मर मर के जीना और है मालूम बकरी में जो मिलाद बयान जो हक़दार हज़रत ईसा अलैहिस्सलाम वारो आयो जने पान मक्के पाक खां गुज़री रहा हा उन सरज़मीन खां गुज़री रहा हा जे सरज़मीन पे खुदा जो प्यारो आखिर ज़मान पैगंबर अचण वारो हो आज का फरमायो और बशरीफ तो मैं सदके जो जिते सोने बुहारी देना कर खाक दिया सुरम सुलाया कदम कदम ते में सजदे देना जिथे बकरी यार चरया आसम रो रो बुहारी देना जिथे अरबी तेरा लाया सरज़मीन का ईसा अलैहिस्सलाम जो गुज़र चुका मुझा प्यारा दोस्तों आन फरमायो काफिले वाला रुक दियो घोड़े सवार नहीं पो उठन सवार नहीं पो खच्चरन सवार नहीं पो सब लहो जुत्तू पेरन मां कढो उखाड़े पेरे घोड़ा भली हिते लियो तमाम खे हिकड़े जवान जो शान ॿुधायां उठन वाला नहीं पिया घोड़न वाला नहीं पिया खच्चरन ते सवार नहीं पिया प्यादा वही रहा मुझा प्यारा दोस्तों ईसा अलैहिस्सलाम फरमायो अचो तमाम के मदीने वाले साईं जो मिलाद ॿुधाया रसूलुल्लाह जो ज़िक्र ॿुधाया ही ओ मको पाका ही उहे पहाड़ जबल आहिनि हिते जबल रहमत हिते जबल नूर हिते गारे हिरा हिते गारे सऊर है कौम मुझा मोजज़ा ॾिठा मां अंधे खे हथ घुमाईंदो आहियां अंधो जुकवान सोन खे सुजरो मिली वेंदो आहे कोढ़ वारनि खे हथ घुमाया कोढ़ जी बीमारी लही वेंदी आहे मां मिटीअ जो गोढ़ो भलाए उनखे भूख हणा पखी थी उॾामंदो आहे मुंहिंजा वॾा वॾा मौजूदा ॾिठा पर हिन सरज़मीन ते आख़िर में हिकिड़ो जवान ईंदो मूंखां बाद ईंदो बादी इस्मुहु अहमद जंहिंजो नालो अहमद मोहम्मद हूंदो हिन सरज़मीन ते ईंदो ऐं मुंहिंजी क़ौम जॾहिं उहो जवान पंहिंजा मौजूदा पेश कंदो जॾहिं पंहिंजो चहिरो पेश कंदो माण्हू असां वारा मौजूदा विसारे छॾींदा माण्हू असां वारियूं ॿोलियूं विसारे छॾींदा माण्हुनि खे असां वारा मौजूदा यादि कोन हूंदा छो महबूब ते हुक्म ते चपल पिया कलमा पढ़ंदा पत्थर पिया कलमा पढ़ंदा मुश्किल थे रास्ते आसान हो गए दुश्मन भी ये देख कर हैरान हो गए दुनिया में जब रखा मेरे मुस्तफा ने कदम पत्थर भी कलमा पढ़ के मुसलमान हो गए तेरे को महबूब इन सरज़मीन ते ईंदो मन हली पवंदा पत्थर कलमा पढ़ंदा हिक अरब के आदमी ने भोग बाला कर दिया हाथ के दर्दों को हमलो से सुरैया कर दिया खुद थे जो राह पर औरों के हादी बन गए क्या शान थी कि जिसने मुर्दों को मसीहा कर दिया अजीब और बना तो ईसा के मौजूद ने
ईसा के मौजूदों ने मुर्दे जला दिए हैं। मेरे मुस्तफा के मौजूदों ने ईसा बना दिए हैं। हज़रत ईसा अलैहिस्सलाम बाबू के मीलाद जो हक़ अदा कयो पर साईं वरी कोया पंहिंजनि वॾनि आलमनि खे पाचनि खे ख़्वाब में भी मदीने जे साईं जी ताक़ीद फरमाई आहे। सुभान अल्लाह। ॾाढा मुस्लमान ॾाढो दोस्तनि जी फरमाइश आहे मां खे मीलाद जे मुतलक़ हिकिड़ो अहिड़ो वाक़िओ ॿुधायो वञा। मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्र मुबारक 8.5 9 11 इहा उम्र मुबारक ज़ाहिर रही अल्लाह जे महबूब करीम जे चाचे वापारी खे सलाम ॾेई हज़रत अबू तालिब त भला हलो हितां जूं शयूं शाम में शाम वारनि यमन में यमन जूं रूम में ईअं वापार कयूं हितां जूं माण्हू शयूं वठी वठी थकिजी पिया आहिनि। हाणे मां उहे शयूं हिते आहियां हितां वारियूं शयूं ओॾे खणी हलो वापार असांजो वधी पवंदो ॾाढी बरकत पवंदी। इहो इरादो करे मुंहिंजा प्यारा राति जो उठ संभरायो उठ संभराए हाणे मुंहिंजा प्यारा तयारी आहे वॾे सुबुह जो काफ़िलो निकिरणो हो मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां चाचे हज़रत अबू तालिब जो अहिड़ो कुर्ब हो अहिड़ी मोहबत ही जो गॾु खाईंदा हुआ। मुंहिंजा प्यारा दोस्तो शहर बाज़ार गॾु वेंदा हुआ। अॼु पाण मोकिलायूं त ऐं मुंहिंजे अखियुनि जा नूर अॼु मां मके में कोन थो वञा अॼु घर पासे में कोन थो वञा शाम मुल्क सफ़र ते थो वञा। अवां आराम कयो अवां घर में वेंदो ॿाहिरि हेॾे होॾे न वञिजो मां शाम मुल्क में वापार करे अवां जे लाइ सुखड़ियूं पाखड़ियूं अवां जे लाइ लिबास वठी ईंदुसि अवां चङो घुराईंदो वठी ईंदुसि। मदीने जे साईं मुर्की फरमायो चाचा मूंखे सुखड़ियूं पाखड़ियूं न खपनि मूंखे ख़ुशि ॾिसणु चाहियो था त मुंहिंजी अवां सां मोहबत अवां जी मूंसां मोहबत आहे मूंखे पाण सां गॾु वठी हलो मां बि शाम मुल्क घुमंदुसि मूंखे बि शाम मुल्क घुमायो। मुंहिंजा प्यारा दोस्तो हज़रत अबू तालिब महबूब करीम खे वठी उठ ते विहारियो आहे। ॿिया कुरैशी आहे मके जा ताजर वापारी आहे एतिराज़ करण लॻा त उमिरि नंढी आहे परेशानी थींदी बुख उन जो मसइलो आहे लिहाज़ा अवां हिन शहज़ादे खे छॾे हलियो। हज़रत अबू तालिब फरमायो ख़ुदा मां हिन शहज़ादे खे नथो छॾे सघां हिन जी दिलि टोड़े नथो सघां जेको हूंदो मां मोड़ ॾींदुसि। हलो हलो मुंहिंजा प्यारा उथनि ते वेठा काफ़िलो हलियो आहे हलंदे हलंदे जॾहिं शाम मुल्क जे बॉर्डर ते आयो आहे त बॉर्डर ते हिकिड़ो ॻोठ हो हुन ॻोठ जो नालो हो बुसरा बुसरा नालो हो हुन ॻोठ जो। सलात ते मेरो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम जे वक़्त में बुसरा ॻोठ में जो आयो उन बुसरा ॻोठ में हिकिड़ो पादरी आलिम साहब वॾो पीर साहब समय हज़ारों हुनजा मुरीद शासन हा ख़लीफ़ा हा सॼो ॻोठ मुक्ति हो जीअं चवंदो हो ॼाणींदो हो तीअं ॻोठ कंदा हुआ। जॾहिं उन बॉर्डर खे वेंदो मदीने जे साईं जो काफ़िलो आयो राति जो सुतो पियो आहे। अल्लाह जे महबूब अल्लाह जे प्यारे नबी हज़रत ईसा अलैहिस्सलाम उन आलिम सगोरे खे उन पादरीअ खे ख्वाब में इशारो कयो ओ ईसाई ओ पादरी साहब जाग जाग अॼु सुबुह जो हितां नबीअ जो सरदार गुज़रंदो कुल आलम जो सरदार गुज़रंदो वमा अर्सलनाका इल्ला रहमतन लिल आलमीन। या अय्युहन्नास कद जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अनज़लना इलैकुम नूरम मुबीना। हितां बुरहान गुज़रंदो कद जाअकुम मिनल्लाह नूरुम व किताबुम मुबीन। हितां
खुदा जो नूर गुजरंदो यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन। ओ पाकी साहब तुझो भाग खुलो आ ओ रहमतुल आलमीन रहता गुजरंदो जाग पंहिंजो मदरसो ज़बा करा मदरसे में इल्म ग़ानी जा विचरा मदरसे के श्रृंगार कर दावत आम हला उठ को कुर्बान कर बकर कुर्बान कर दुम्बा कुर्बान कर उन महबूब जी दावत कर रसूलुल्लाह सागर के मेहमान उनकी दावत कर उनके खादो खाना हर पास वारन से मुझे महबूब जी खैरात खारा वो भाग भलो थे जिस्म से यार आयो पान कलमो पर जा पान मुसलमान थे जा पहले सागर दल खलीफन के जा तो हुए भी कलमो पर मुसलमान थे इन महबूब जा गुलाम थी दो रब हमारा जाबनी जहान में बेड़ा पार फरमाए जलीलो सल्लल्लाहु हज़रत ईसा अलैहिस्सलाम काफ़िलो दिखायो काबिलो मुझे महबूब करीम की सोनी सूरत दिखाई वई मोरी साहब सरफ खाई उठी वेठो निंड नेरन जी हली वई अॼु दुआ दिया रात जो मुखे सोनो सरवर याद पियो निंड नेरन जी फिटी मुखे हो तो हर हर याद पियो दुआ दिया रात जो मुखे सोनो सरवर याद पियो निंड नेरन जी फिटी मुख हो तो हर हर याद पियो हो तो हर हर याद पियो गोया अखियुनि जी निंड वई आवाज़ पियो अचे जाग माणी सुतियल सूर पराया जाग माणी सुतियल सूर पराया सुतियल सूर पराया अल्लाह तुम सजन बनाया जाग माणी सुतियल सूर पराया सुतियल सूर पराया हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताकीद करियो मोली साहब जाग उठ बाबू गुज़री वियो त रोइणो पइजी वञे पोइ हई वॾा हथ हणंदे पोइ चवंदे हाणे रोयो वेठी रोयो वेठी वेठी पुनल खां पोइ हे पथोर थे पोइ दुश्मन हे पथोर थे मुझा प्यारा खलीफा जाना है उतो खलीफो उतो शागिर्दो अल्लाह जो हबीब अची रहियो आहे मेहमान ख़ास अची रहियो आहे जेको नबियनि जो नबी आहे रसूलनि जो रसूल आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो उथो उथो अॼु हुन खां वंड वठो अॼु हुन खां फैज़ वठो ॿारो चल पाणी छोड़ी छॾ छपरे हारो चल बाधी आही छोड़ी छॾ छपरे छोड़ी छॾ छपरे ओ चल जहिड़ो जग में नाहे ओ सानी सानी छोड़ी छॾ छपरे छोड़ी छॾ छपरे वो पढ़ो कंदिया सुपनला दुनिया भरी जिस पानी
छोरी चलम छपरे छोरी चलम छपरे खलीफा जागी पया तुझा प्यारा मुल्क में पढ़ा होने गया उठ बातिया आसमी अचीरा बोरची अचीरा देवियों अची वयो मदरसे में बहारो कान लगो खुशू रही तुझा प्यारा हीरो अंबर बजायो ए मदरसे खे सिंगारियो सजायो वयो हाणे बोली साहब चयो यो कम संभालियो मान अरबी दामद इस्तकबाल देला तो विया पाण रस्ते ते धूड़ में गोला बनी रही रहा हाणे मुझे महबूब जो इंतजार अज कुर्ब करे मुझे कखड़न में अज कुर्ब करे मुझे कखड़न में मुझो चल खां सोनू यारे दो कुर्बान बना रस्ते का जही रस्ते सा कुर्ब द्वारे दो उठन जो काबुलदार जोड़ा अल्लाह अल्लाह उठ अचन पया नूर ही नूरा आसमान जमीन नूर लगो पिया के आयो काफिलो जजी तरह मोतारी तोड़ सिंगारियो सैयद के करहा मंजा तोड़ वो लख रहे बेलोड जी जी जतन जे अल्लाह जा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो काफिलो अचे पियो जॾहिं वेझा आया अॻ में उठ हज़रत अबू तालिब जो जॾहिं वेझा आया हज़रत अबू तालिब वारे उठ जे साम्हूं मौलवी साहब उथी बीठो ओ पादरी जंहिंजो नालो बोहीरो आलिम उथी बीठो माण्हू ॿधी चवे थो तेरे पवंदी भोर में अगर तो भोर में तेरे पवंदी चवंदी अल्लाह नहीं वजरा तुम भोर में अगर नहीं वजरा तुम भोर में उठत आविय जा मजा उठत आविय जा मजा ओ भागो वठदी सांग चवदी सांग अल्लाह रही बनरा तो पंभोर में रही बनरा तो पंभोर में दोस्तों फरमायो अबू तालिब अवांजे ला मोहन कराया अवांजे ला मोहन मखानी चा विछाया अवांजे ला लंगर पानी तैयार किया जड़ो मुझो हारा अवांजा आशिक हजारा असां दी यारी कबूल पैसल असल आया अवां जी बानी असल आया अवां जी बानी ये बंदी बेकारी कबूल पैसल ये बंदी बेकारी कबूल पैसल नसीब है गरीब हबीब आहिल हमारे हाथ में नसीब है जमात जा हबीब आहिल हमारे हाथ में बनो कनीज़त हमारे दर्जी दिया बुहारी कबूल पैसल दिया बुहारी कबूल पैसल अबू तालिब फरमाया मौलवी साहब असां जो हिल था आखी असुर इंदा रहंदा आहियूं कॾहिं चांहि जो बि न पुछई कॾहिं लस्सीअ जो गिलास खीर जो गिलास बि कोन पियारी पाणी जो बि कोन पुछई अॼु माण्हू जो बीठो आहे ख़ैर न आहे तुंहिंजा अहिड़ा इशारा कीअं सम्झां जंहिंमें इनकार बि आहे इक़रार बि आहे तुंहिंजी रमज़न खे मां छा सम्झां सही इज़हार बि आहे इसरार बिया अबू तालिब हलो रियो तसे ओते जाई राज
उते तालीए फलसफा कयो कुरैशी रही आया अबू तालिब खे समझायो मौलवी साहब जी दावत में वॾो प्यार पियो ॾिसजे वॾी मोहबत पई ॾिसजे हलो हलो मौलवी साहब जी मोहबत वारी रब खाऊं उठ कंडीअ जे हेठि विहारिया हाणे मुंहिंजा प्यारा दोस्तो काफ़िलो अंदरि हलियो आहे मदीने जा साईं अॻ में पुछणो मौलवी साहब असां महिमान गॾु आहियूं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो मौलवी साहब गोया ईअं चवंदो अचे मुस्तफ़ा शान अवधो शाहिया मुस्तफ़ा शान अवधो शाहिया अॼु ताईं अहिड़ी रबतो जहिड़ी अॼु ताईं अहिड़ी रबतो जहिड़ी तस्वीर न कंहिंजी शाहिया मुस्तफ़ा शान अवधो शाहिया मुस्तफ़ा शान अवधो शाहिया मुसलमान भाइयों अल्लाह जा महबूब हज़रत मदन से मौलवी साहब गदा असां गदायो अंदर वयासी वॾा फिल्म खाली जा विछाया रहा कुर्सी पई तख्त ते उन तख्त ते कुर्सी तख्त जी कुर्सी ते मदीने जे साईं खे विहारी पाण गोॾा भनी पासे में वेठो सॼी जमात वेठी आहे दस्तरखान लॻी आहे लंगर लॻी विया हाणे जॾहिं लंगर लॻी थक छो मूं सॾु कयो मौलवी साहब पोइ आलिम हलिया असां सां गॾु मानी था असां सां गॾु वे त हीरो आलिम मोॾे निहारे अर्ज़ करण लॻो साईं रया अथई रात सुबुह वेंदई सांझरी लूअ मुंहिंजो लतीफ़ चए कर इन्हनि जे तात हीअ जोजन सॼी नात बे भेरे भाग मिले पान मथान घोर पोइ विया ते हिंगलोर चक्कर बबिल दई कापड़ी सल्लल्लाहु अलैहि हाणे बोई वे हाल मां अबू तालिब हे मानियो हिकु तूं मिलंदो रहियो वरी अलाए जानब अचे या न अज मां ढो करे दीदार कयां ये का तरसो उगरा हीलते करो यार जो दीदार क्या वो मिलन थे या न थे अज त पूरो प्यार क्या लंगर हलंदो रहियो लंगर जो सिलसिलो समझो हाणे माण्हू ऊचा हथ धोइनि पिया को लंगर में काठी पियो हणे को हथ पियो धोए को ॿोड़ी पियो करे मुंहिंजा प्यारा दोस्तो हार खाली थी वियो अबू तालिब साईं जो फरमाए त मां निहारियां पियो मौलवी साहब तख्त तां उथो मदीने जे साईं जे साम्हूं अची बीठो अर्ज़ कई या रसूल अल्लाह या अल्लाह कुर्बान वञा जेसि ताईं महिमान अचनि मूंखे ॿुधायो अव्हां जे अखियुनि मुबारकुनि जे मथे कारा कारा डोरा ठहिया पिया ये ओजागे जे करे या सफ़र की थकावट जे करे ॿियो ख़बर मुंहिंजे महबूब करीम फरमायो मौलवी साहब पोहीरा आलिम थकावट ओजागे जे करे न रब पंहिंजे कुदरत वारे हथनि सां इहे ॻाढ़ा डोरा ठाहिया आहिनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं ने ख़बर सुमदा करे आयो मदीने जे साईं फरमायो यनामो ऐनी वला यनामो कल्बी मुझो अखियूं सुम्हंदियूं पर मुंहिंजी दिलि कान सुम्हंदी आहे दिलि मुंहिंजी बेदार हूंदी आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो मौलवी साहब चयो साईं माफ़ कजो मां तकड़ में हिकिड़ी निशानी ॾिसण थो चाहियां जल्दी मदीने जे साईं जे पुठनि मुबारकनि खां पहिरां मथे खणी नबूवत जी मोहर लॻी पई रखे चुमी ॾिनई चुमी ॾेई शागिर्दनि खे सॼाए ओ शागिर्दो ओ खलीफो मेहमानो अचो अचो ला इलाज नात लगी वई आवाज़ अचे पियो इल्लल्लाह ला इलाज नात लगी आवाज़ अचे पियो इल्लल्लाह आवाज़ अचे पियो इल्लल्लाह सांझ सवेरे सल्लल्लाह ला इलाज
लात लगी वे आवाज अचे क्यों इल्लल्लाह अचो अचो इन महबूब ते ईमान आनो रंग लगी वेंदा अमन जा बेड़ा पार थी वेंदा उन आलम सगोर ईमान आनो शास्त्र कलमो पढ़ी मुसलमान थिया मुंहिंजा प्यारा सॼो पुसरा ॻोठ मुसलमान थी वियो हाणे हज़रत अबू तालिब फरमायो मौलवी साहब असांखे इजाज़त ॾे असां वञूं पर हे तो दावत कई आहे हे ख़ैरात कई आहे छा जी पाण फरमायो जॾहिं मदीने जा साईं 40 सालनि जा थींदा काहिर पोइ जॾहिं नबुवत जो ऐलान कंदा माण्हू पोइ मीलाद मल्हाईंदा असां यार जी दूती ॾेई छॾी आहे सुभान अल्लाह नारे तकबीर नारे पीर उलमाए अहले सुन्नत असां जी दूती ॾेई छॾी आहे मौलवी साहब हाणे इजाज़त ॾे मौलवी साहब चयो साईं मदीने जे सड़क खे छॾे वञो अवां घुमी फिरी अचो असां महबूब जी ख़िदमत कयूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दीदार कयूं अबू तालिब जो फरमायो इहो कोन थींदो असां वेंदासीं वरी हलाए करे रस्ते खां वञूं हाणे इहो टाइम कहिड़ो हो पहिरीं जो टाइम हो शाम जो हो सॼो ॾींहुं दावत हली लंगर हलियो प्रोग्राम हलियो शाम जो टाइम जॾहिं उठनि ते मदीने जा साईं सवार थिया उठ मुबारक ते सवार थिया मौलवी साहब जी हालत ॾिसण वारी जोड़ी टुटी पियो जल्दीअ में अॼु त पहिरीं दिल तोड़े जोड़ी टुटी पियो जल्दीअ में अॼु त पहिरीं दिल तोड़े मूं तरसाया मूं तरसाया मूर न तरसा जी जल नेठ न होड़ेया मूं तरसाया मूर न तरसा जी जल नेठ न होड़ेया जोड़ी टुटी पियो जल्दीअ में अॼु त पहिरीं दिल तोड़ेया जोड़ी टुटी पियो जल्दीअ में अॼु त पहिरीं दिल तोड़ेया मूं तरसाया मूर न तरसा जी जल नेठ न होड़ेया मौलवी साहब जी हालत ॾिसण वारी मुंहिंजी दर्द वॾे दिल रो न घणो अॼु तरसनी नथा त पोइ मां छा कयां अॼु तरसनी नथो त पोइ मां छा कयां ओ कई मकाग जकाग मिने थू कयूं पर अॼु तरसनी नथा त पोइ मां छा कयां मुंहिंजी दर्द वॾे दिल रो न घणो अॼु तरसनी नथा त पोइ मां छा कयां मेरियूं पिंगरे जूं बधन पर जे तरसनी नथा त पोइ मां छा कयां पाण दिल खां साईं कुर्बने न कुही वई साईं कुर्बने न कुही वई साईं थोरो यखणो थोरो यखणो अॼु मोकले नथो त पोइ मां छा कयां अॼु मोकले नथो त पोइ मां छा कयां बेबस त उठ बार छॾिया बेबस त उठ बार छॾिया यार जे वस यार छॾिया यार जे वस यार छॾिया करंदो थो वञे पंहिंजे गलचन में करंदो थो वञे पंहिंजे गलचन में अॼु ॾिसणी नथो त पोइ मां छा कयां अॼु ॾिसणी नथो त पोइ मां छा कयां कहिड़ा हादिस हाल थिया सजणनि खे ॾिठे सवाल थिया सजणनि खे ॾिठे सवाल थिया लकी दम थो वञे